नवगोट शहर भरसा गोट मिठू लाखेर में देह नवगोट बासरन पारा ज़रई ज़मीन ते मुबैना तौर कब्ज़ो करे लखे रुपयनि जो काहिल फसल पुलिस की मदद से खनन करे मुतासिर धुर के माण्हुनि कायम लाखेर, अब्दुल रज़ाक लाखेर, अरबाब लाखेर, मिसमात हाजानी लाखेर, मिसमात ज़ैनब लाखेर, मिसमात मरियम लाखेर, मिसमात हिदायत लाखेर ऐं ॿियनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो ऐं पुलिस खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे सहाफ़ियुनि अॻियां दाहींदे चयो त नवगोठ देह में गोठ मिठू लाखेर नवगोठ थाणे जे हद में असांजे मवरसी मिल्कियत 1200 जिरेब ज़रई ज़मीन आहे जंहिं असांजो लखें रुपया सरह जो काहिल फसल बाअसर अल्ताफ़ लाखेर, नज़ीर लाखेर, अब्दुल मजीद लाखेर, नेजात लाखेर ॿियनि पारां पुलिस जी मदद सां असांखे मारकुट करे ज़ोरी फसल खणणु चाहिनि था जेको असां सां सरासर ज़ुल्म ऐं नाजाइज़ी आहे। असां IG सिंध, DIG हैदराबाद, SSP दादू खां मुतालबो कयूं था त हिन मसइले जो नोटिस वठी साफ़ शफ़ाफ़ इंक्वायरी कराए असां सां इंसाफ़ कयो वञे। होरा SHO इक़बाल अहमद कांझड़ो ॿुधायो त असां SSP दादू ऐं मेहर कोर्ट जे हुकुम तहत पिकेट क़ाइमु कई आहे जेसीं ताईं मसइलो हल न थींदो पिकेट क़ाइमु रहंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।